मां अली कुरैशी नौजवान संगत जामशोरो जो चीफ ऑर्गेनाइज़र। नौजवान संगत जामशोरो एक समाजी तंज़ीम है जेका मूं समाजी मसलनि जे हल लाइ ठाही है। समाज में केतरा ही मसला मूं ॾिठा। जामशोरे शहर में ड्रेनेज सिस्टम न हुयो, गलियूं घिटियूं न हुयूं, रस्ता न हुया, लाइब्रेरी न हुई, पब्लिक पार्क कोन्हे को, उन खां अलावा नादरा ऑफिस ना है, टेक्निकल कॉलेज ना है, ऐं केतिरा अनेक मसला आहिनि जेके मूं ॾिठा। ऐं जामशोरे जी मालिकी न आहे, उन लाइ जामशोर जी मालिकी लाइ मूं नौजवान संगत जामशोर जो बुनियादु विधो। इन में नौजवाननि खे खयो आहे। इन प्लेटफॉर्म तां नौजवाननि खे मुतहद ऐं मुनज़िम करे हिकु प्लेटफॉर्म ते आणींदासीं ऐं नौजवान जी तरबियत कंदासीं, नौजवान में शौर पैदा कंदासीं, समाजी कम कंदासीं, हर ज़रूरतमंद जी सार लहंदासीं ऐं हिकिड़ो माना इनकलाब ऐं तब्दीली था असां चाहियूं त जामशोरे में तरक़ी अचे। जामशोरे जा जेके बि मजमूई मसला आहिनि उहे हल कराइण लाइ असांजी तंज़ीम अॻियां हूंदी। पैगाम ॾियणु चाहींदुमि त असांजो साथ ॾियनि, असां सां कदम कदम मिलाए हलनि ऐं खुली ॻाल्हाइनि, हर मसइले ते पंहिंजो स्टैंड वठनि, खुली ॻाल्हाइनि, उन्हनि जी निशानगी कनि मसइलनि जी। ऐं उनखां अलावा नौजवान पंहिंजे मसइलनि जे बारे में बि ॻाल्हाइनि ऐं मायूसी वारो माहौल ख़तमु कयो वञे। नौजवाननि लाइ असां तरबियती क्लास हलाईंदासीं, उन्हनि जी तरबियत कंदासीं, सेमिनार कोठाईंदासीं ऐं हर पाड़े में कार्नर मीटिंग्स कंदासीं जीअं शौर फैलिजी सघे। असां जामशोर जे मसइलनि ते स्टैंड वठंदासीं ऐं हर तंज़ीम खे उन में दावत हूंदी। असां सां कुलो कुले में मिलाए ॿियनि जामशोर जा मसइला गुज़िरियल केतिरनि ई अरसे खां हल न थिया आहिनि। सेंडोज़ रोड न ठहियो आहे जंहिंखे 14 साल थी गुज़रिया आहिनि। सेंडोज़ कंपनी आहे त मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि जेके मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथियूं ॾियनि। उनखां अलावा ॿिया बि केतिरा ई मसइला आहिनि जहिड़ो की ईदगाह हिते न आहे। हर को मुस्लमान पंहिंजी पंहिंजी मस्जिद में नमाज़ थो पढ़े, गॾिजी शहर वारा हिकिड़ी नमाज़ पढ़नि। उनखां अलावा पब्लिक पार्क हुजणु घुरिजे। जीअं त जामशोर में बदअमनी वधी वई आहे, हर हंधि फुरूं धारा ऐं स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे, त इन खे रोकण जी ज़रूरत आहे। असांखे मुतहद थियणो पवंदो ऐं पंहिंजे शहर जी मालिकी करणी पवंदी। जामशोरे में थोरी तरक़ी थी, पुल ठही, पर पुल में जेको आहे यूटर्न न ॾिनो वियो आहे, माण्हुनि खे तमामु घणी परेशानी आहे। उनखां अलावा रॉन्ग साइड ते माण्हू अचनि था, रेड़ा बीठा आहिनि ऐं माना अवाम खे वॾी तकलीफ़ आहे। असांखे सरकारी मार्केट ठाहे ॾिनी वञे ऐं सरकारी बस स्टैंड ठाहे ॾिनो वञे जिथे गाॾियूं बीहनि ऐं माण्हुनि खे माना रिलीफ फ़राहम कयो वञे। उनखां अलावा जेके रोड ते लोही पुलूं लॻाए ॾिनियूं वञनि जंहिंसां माण्हू भला क्रॉस करे वञनि हिकु साइड खां ॿिए पासे। हाईवे ते हिकु वॾी भित नुमा हिकिड़ी भित खई वई आहे जंहिंजे करे हुतां जा माण्हू हुन पासे ऐं हितां जा माण्हू हिन पासे रहिजी विया आहिनि। जामशोरे शहर जे बुनियादी मसइलनि लाइ असां हिकिड़ी वॾी तहरीक हलाईंदासीं मुहर्रमुल हराम खां पोइ, ऐं उन में माना सभिनी धुरियुनि खे असां शिरकत जी दावत ॾींदासीं। वॾे पैमाने ते DC सां बि असां पहिरीं ख़तो किताबत कंदासीं, MP MNA सां, कमिश्नर सां, ऐं उनखां पोइ उन्हनि जे जवाब अचण खां पोइ असां वरी हिकु वॾी तहरीक जो ऐलान कंदासीं जेकॾहिं असांजा मसइला हल न थिया त। जेका पुलिस जे सरपरस्ती में मंशात हले थी जामशोर में, उनजो ख़ात्मो आंदो वञे। मंशात जो बिल्कुलु ख़ात्मो था चाहियूं ऐं उनखां अलावा जामशोर खे तालके जो दर्जो ॾिनो वञे। जामशोर में ऑफिसूं खोलियूं वञनि, रेवेन्यू जी ऑफिस हुजे, ॿियूं ऑफिसूं हुजनि ऐं जामशोर खे तरक़ी ॾियो। जामशोर खे नज़रअंदाज़ न कयो वञे ऐं जामशोर जी मालिकी कयो। जामशोर में बाशऊर ऐं ही एजुकेशनल सिटी आहे, तइलीम याफ़्ता दोस्त रहनि था, पर सहूलियत का बि कोन्हे ऐं असां आगाटे दौर वारी ज़िंदगी गुज़ारियूं था।